अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़इन्न खैरल कलाम किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार। मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द दल्ल व गवा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मिन हम्दिही व नफ़ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार। मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। तमाम तारीफ़ूं उन्हें अल्लाह जी ज़ात लाए जिनी ज़ात थोड़े सिफ़ात में ज़रे बराबर को शरीक को दे। वही रब्बुल आलमीन ahsanul ख़ालिक़ीन ख़ैरुर राज़िक़ीन ऐं वही अला कुल्लि शैइन क़दीर। मुख़्तसरन हम्द व सना खां पोइ दुरूद व सलाम अकरमुल अव्वलीन वल आख़िरीन सय्यदुल कौनैन सय्यदुस सकलैन ख़तमुल मुरसलीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जिन जे ज़ाते गिरामी। खाक मुझ में कमाल रखा है, खाक मुझ में कमाल रखा है। ऐ अल्लाह तूने संभाल रखा है। मेरे ऐबों पे डाल के पर्दा मुझे अच्छों में डाल रखा है। अपने दामन से करके वाबिस्ता हर मुसीबत को तूने टाल रखा है। मैं तो कब का मिट गया होता मगर तेरी रहमतों ने तो पाल रखा है। खताएं देकर अताए कम नहीं करता निज़ामनी, खताएं देखकर अताए कम नहीं करता। मैं अक्सर सोचता हूँ कि मेरा रब कितना मेहरबान है। माहे रमज़ान मुबारक जो महीनों इंतहाई तेज़ी सां रवां दवा आहे, जंहिंजा चंद ॾींहं रहिजी विया आहिनि। जेकॾहिं असां खां का कमी का कोताही गुज़िश्ता ॾींहंनि में थी वई हुजे त बक़ाया जेके ॾींहं आहिनि उन्हनि खे असां गनीमत सम्झूं। छो त रमज़ान मुबारक जो महीनो हे जेके चंद घड़ियूं आहिनि, ख़ासि करे ही जेको आख़िरी अशरो, इहो इंतिहाई अहम आहे, इंतिहाई अहम आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हिन ॾींहंनि में शद्द मीज़रु व अहया लैलहु व ऐक़द अहलहु। हवालो हदीस सही बुखारी जो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण सगोरा इबादत व बंदगी जे लाइ संतरो ॿधंदा हुआ। जी मल पहलवान पंहिंजो पाण खे तयारु रखे ईअं पंहिंजो पाण खे तयारु रखंदा हुआ ऐं पूरी पूरी राति जागंदा हुआ ऐं पंहिंजनि घर वारनि खे बि जगाईंदा हुआ। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िरी अशरे में उहा इबादत बंदगी कंदा हुआ
जेका आम ॾींहनि में कोन कंदुमि, छो त हिन में हिकु अहिड़ी राति आहे, पूरी ज़िंदगी हिकिड़े पासे, हिकिड़ी राति जी इबादत जो मुक़ाबिलो पूरी ज़िंदगी नथी करे सघे। अल्लाह तो फरमाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। कुरान जंहिं राति में लाथो उहा राति 1000 महीननि खां बहितर आहे। तव्हां कैलकुलेटर करियो, 80 साल खां मथे हिकिड़ी राति जी इबादत सवाब। हिन जामे मस्जिद अम्मा मरियम इरिगेशन मातरी में अचण वारो शानदार प्रोग्राम ख़त्म क़ुरान मजीद जे हवाले सां मूंखे ॿुधायो कंहिंजी एतिरी उमिरि आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाए थो मुंहिंजी उम्मत जी औसत उमिरि 60 ऐं 70 जे विच में घणो करे, इल्ला माशाअल्लाह को थिए थो, पर घणो करे माण्हू अॻे ई हलियो वञे। माना हिकु राति जी इबादत जो एॾो अजर सवाब। चवंदा आहिनि वह शहरुन अव्वलु व रहमतु व औसतु मग़फ़िरतु व आख़िरु इत्क़ु मिनन नार। ईअं कोन्हे को, बल्कि ही पूरे जो पूरो महीनो मग़फ़िरत ऐं रहमत जो आहे। पूरो जो पूरो महीनो जहन्नम जी बाहि खां आज़ादी जो आहे। रोज़ाना ऐलान थिए पियो अल्लाह जे तरफ़ां, या बाग़ियल ख़ैर अक़बिल व या बाग़ी शर्र अक्सिर। ऐं नेकी जा मुतलाशी टाइम आहे, वक़्तु आहे। छो त मंडी में कॾहिं बसर आलू या ॿी कंहिं शइ जो अघु किरी वेंदो आहे, कंहिंजो अघु चोट ते हूंदो आहे, ऐं हींअर नेकी जो अघु चोट ते चढ़ियल आहे। ऐं नेकी जा मुतलाशी तूं टाइम आहे, वक़्तु आहे, नेकी करे वठ। भैया बाग़ शर अक्सिर। ऐं पुछणा ऐं बुराई करण वारा हाणे त हया कर, हाणे त तूं रुकिजी वञ ऐं बाद अची वञ। अल्लाह ताला खे माफ़ी पसंदि आहे। अल्लाह तो फरमाए लौला तस्तग़फिरून अल्लाह लअल्लकुम तुरहमून। तव्हां अल्लाह खां छो नथा गुनाह बख़्शरायो, ताकि अल्लाह तव्हां ते रहम करे। हिकु माण्हू थी पियो निदामाणी आऊं को गुनाहगार आहियां जा, मूं तो तूं को फ़रिश्ता सिफ़त आई जा। मुमकिन आहे आऊं तव्हां खां वधीक गुनाहगार हुजां, तव्हां मूंखां घटि हुजो, पर आयूं त सभई गुनाहगार। कुल्लु इब्न आदम ख़त्ताउन व ख़ैरुल ख़त्ताईन तव्वाबून। मुहम्मद रसूलुल्लाह प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हर औलाद आदम ख़तावार आहे, क़सूरवार आहे। ऐं बहितरीन क़सूरवार केरु आहे, जेको पंहिंजे गुनाह जी अल्लाह खां माफ़ी घुरे। पर शैतान चवे थो जवानी में को तौबा कंदे जा, सभई इहे धंधा कंदा रहिया ऐं तूं माठ करे गुनाह कंदो रह। वरी कॾहिं चवंदो त अॼु गुनाह कई, सुभाणे तौबा टोड़े छॾी त पोइ, या चवंदो त तुंहिंजो मातली वारी मस्जिद में या पाकिस्तान में तुंहिंजे लाइ तौबा कोन्हे, हरमैन शरीफ़नि वञ जा, उमिरे हज ते वञी गुनाह बख़्शराई जा, या रिपोर्टे खे फ्री थो अचे। हाणे 30-35 साल गुनाह कया अथई, एतिरा गुनाह अल्लाह ताला तोखे की माफ़ कंदो, कोन माफ़ कंदो। पर ईअं कोन्हे, तूं मस्जिद में अची ॾिस, पंहिंजा गुनाहनि मां लुथड़ियल हथ बुलंद करे ॾिस, ऐं पेशानी जेका चुमण जे लाइक़ु आहे उहा झुकाए ॾिस, ऐं नदा मज्जा लुड़क वाहे ॾिस। तुंहिंजे अचण में देरि थी सघे थी, मुंहिंजे राज़ी थियण में देरि कोन्हे। दलील हवालो हदीस सही मुस्लिम जो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हिकिड़े गुनाहगार, हिकिड़े माण्हू खां ग़लती थी, गुनाह थी पियो, चवणु लॻो अल्लाह मूंखां ग़लती थी आहे। हाणे जो असां निमाज़ पढ़ी थी इमाम समेत ऐं मुक़्तदिन समेत, असां आख़िरी तशहद में, छो हर आख़िरी तशहद में छा पढ़ंदा आहियूं मीर साहब, यादि आहे? अल्लाह मिन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरन वला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत फ़ग़फ़िर ली मग़फ़िरतम मिन इंदिक वरहमनी इन्नका अंतल गफ़ूरुर रहीम। ऐं अल्लाह मूं ज़ुल्म कयो, तमामु घणो ज़ुल्म, तूं माफ़ फरमा, ऐं तोखां सवाइ माफ़ करण वारो केरु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा
तो नबी साईं रवायत कंदा अल्लाह तो फरमाए मन अलिम अन्नी ज़ू कुदरतिन अला मग़फ़िरत ज़ुनूब ग़फ़रतु लहु वला उबाली मा लम युशरिक बी शैआ। जे माण्हू खे यकीन थी वियो पूरो यकीन ऐं टोटल गुनाह माफ़ करण जा ऐं उन जा गुनाह माफ़ करे जेसि ताईं हू शिरक नथो करे सभई गुनाह मूंखे का परवाह कोन्हे त ही बानू छा थो चवे या रब्बी इन्नी अज़नतु ज़ंबन फ़ग़फ़िरली फ़क़ाल लहु रब्बुहु इन्न लहु रब्बन यग़फ़िरु ज़ंब व याख़ुज़ु बी ग़फ़रतु लि अब्दी। अल्लाह जवाब थो ॾे गुनाहगार खे हिन बाने खे ख़बर आहे इन जो हिकिड़ो मालिक आहे जो गुनाहनि ते गिरफ़्त ताईं पकड़ करे थो जेकॾहिं सुलह कई वञे माफ़ करे थो वञ मूं तोखे माफ़ कयो ग़फ़रतु लि अब्दी मूं तोखे माफ़ कयो। सही मुस्लिम जी हदीस आहे जिल्द नंबर 2 ऐं सफ़ो 67 गामदिया कबीले औरत जी हिकु औरत अचे थी ऐं हिन खे ख़बर आहे छो त ज़ानी मर्द जेकॾहिं उन जो गुनाह ज़ाहिर थी पए ख़्वारी आहे ऐं उन खां वधीक औरत जी ख़्वारी आहे पर ख़्वारी बर्दाश्त आहे ही कहिड़ी शयुनि खे खणी आई अल्लाह जो डपु ऐं ख़ौफ़। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे 23 साला नबुअ जे दौर में ज़िना जा 2 वाक़िया अचंदा इद माइज़ बिन मालिक असलमी इहो बि सही मुस्लिम जे 2 जिल्द में वाक़ियो अचे थो ऐं ॿियो इन गामदिया कबीले जी औरत जो वाक़ियो ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां गुनाह थी पियो आहे मूं ते हद जारी करियो पाण फरमायूं माई तूं वापसि वञ अल्लाह खां बख़्शरा अल्लाह तोखे मां या रसूल न आऊं शादी शुदा आहियां गुनाह जे नतीजे में मां बणजण वारी आहियां पाण फरमायूं त न जेसी ताईं ॿार ॼणी पोइ हद जारी कंदासीं। उहा औरत वञे थी ॿार ॼणे थी पैगंबर सल्लल्लाहु माण्हू कोन मोकिलियो ख़ुदि अचे थी ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ॿार ॼायो आहे ऐं हाणे मूं ते हद जारी कर पाण फरमायो अञा बि न इन ई ॿार जी रोज़ी तुंहिंजी छाती में थञ आहे खीर जी सूरत में रखी आहे वञी खीर पियारींदी मुद्दत ख़तम थिए खीर जी पोइ तो ते हद जारी कंदासीं। औरत वञे थी खीर पियारे थी थञ जी मुद्दत ख़तम थी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे यकीन ॾियारण जे लाइ ॿार हंज में खणी करे मानी जो टुकर हथ में अदउ चॿाए पियो ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे हुकुम करियो साहबनि खे चयो त मूंखे पथर हणी मारे छॾीनि हाणे त ॿार मानी बि खाए पियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ॿार औरत खां वठी करे के अंसारी औरत जे हवाले कयो ऐं पाण फरमायो खॾु खोटी वई अधु औरत जो हिसो खॾ में ऐं अधु हिसो औरत जो ॿाहिरि ऐं अल्लाह जी रज़ा माणनि जे लाइ कंध हेठि करियो पथर बर्दाश्त पई करे ख़ालिद रज़ी अल्लाह ताला अनो हिकिड़ो पथर ठका जो कईंसि रत गुगट करे वियो ऐं ॾे ख़ालिद रज़ी अल्लाह ताला अनो जे चेहरे ते तॾहिं ख़ालिद रज़ी अल्लाह ताला अनो गुथा लफ़्ज़ खे ॻाल्हाया पाण महलन या ख़ालिद वल्लज़ी नफ़्सी बियदी लक़द ताबत तौबा साब मग़ला ग़ुफ़िर लहू पाण फरमायो ख़ालिद पंहिंजी ज़बान जल हिन उहा तौबा कई आहे जेकॾहिं ज़ुल्म सां टैक्स ओगाड़ी कंदड़ उन ई खे बि तौबा विराही वञे उन ई जी बख़्शिश ॾिजे। औरत गुज़ारे वई कफ़न दफ़न जो इंतज़ाम थियो मैयत लाश खॼी आई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ जनाज़ा पढ़ण जे लाइ अॻिते वधिया उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु रोकण लॻो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िना जे औरत संसार कयोसीं ऐं ही गुज़ारे वई तव्हां ज़ानिया औरत जी पाक पैगंबर निमाज़ जनाज़ा पढ़ाईंदा पाण फरमाईंदो ऐं निमाज़ जनाज़ा पढ़ाईंदुमि वही अची चुकी वही जी रोशनी में पढ़ो पाण उमर ॿुध लक़द ताबत तौबत लौ कुसिमत बैन सबीना अहल मदीन लवसेतहुम वहल वजदत तौबतन अफजल मिन अन जादत बिनफ्स लिल्लाह ताला अज़्ज़ वजल। पाण फरमायूं अल्लाह ताला हिन गामदिया कबीले जी औरत खे तो माफ़ करे छॾियो पर अहिड़ी तौबा कई आहे जेकॾहिं हिन जी तौबा मदीने जे
70 गुनाहगारनि में, मदीने जे 70 गुनाहगारनि में विराही वञे त उन्हनि जी बि बख़्शिश थी वञे। तो अहिड़ो माण्हू ॾिठो जे पंहिंजो गुनाह जो दाग धोइण जे लाइ पंहिंजी जान जी बादी लॻाए छॾी। अल्लाह तो फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, ऐं ईमानदारो तौबा करियो, पक्की ऐं सच्ची तौबा करियो, फनकारनि वारी तौबा न। तौबा की फिर तौबा की, तौबा की फिर तौबा की। तौबा करके तूने तो तौबा तोड़ दी, तेरी तौबा से तो तौबा कर गई, पक्की तौबा वञे। उन जे बदिले अल्लाह ताला तव्हांजा 2 गुनाह माफ़ फरमाईंदो ऐं तव्हांखे अल्लाह ताला जन्नत में उहे बाग़ात अता कंदो जिन जे हेठूं नहरूं वहंदियूं। तिरमिज़ी जी हदीस मूं पढ़ी ऐं हैरान थी वियुमि। क़यामत जे ॾियारे अल्लाह हिकिड़े मुवहिद माण्हू खे, मुशरिक खे न, बिदअती खे न, तौहीद अल्लाह ताला मुवहिद अल्लाह खे वणे थो। उन मुवहिद ऐं मोमिन आहे त गुनाहगार पूरी दुनिया खां लिकाए करे सरगोशी कंदो। अतारिफ़ु ज़ंबुन कदा बकदा, तो ही गुनाह कयो, ही गुनाह। अल्लाह आहिस्ते पियो पुछे, ॿियनि खे ख़बर न पई, हू इक़रार पियो करे। हाणे हिते फिरण जी गुंजाइश ई कोन्हे को, ऐं ॾके पियो इन कद हलक, अॼु आऊं तबाह थी वेंदो। अल्लाह फरमाईंदो इन्ना सतह फि दुनिया व अना अफ़ल यौम फयुता किताब हसनाती। मूं दुनिया में तुंहिंजे ऐबनि ऐं ग़लतियुनि ते पर्दा पोशी कई, अॼु मूं तोखे माफ़ करे छॾियो। उन खां पोइ उन खे जन्नत जी टिकट ॾिनी वेंदी, साॼे हथ में आमाल ने मां ॾींदो। अल्लाह तो फरमाई वतूबू इलल्लाह जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून। मोमिनो सभई गॾिजी तौबा ताइब थियो ताकि तव्हां दुनिया में भी कामयाब थी वञो, आख़िरत में भी कामयाब थी वञो। कदर वारी राति 80-84 साल इबाद जे बराबर का उन जो मुक़ाबिलो कोन थी करे सघे, पर उन ई राति पैगंबर अलैहिस्सलाम तोहफ़ो कहिड़ो ॾियंदा, तोहफ़ो कहिड़ो इत्तफ़ार जो। मूं जहिड़े नाकारा, तव्हां जहिड़े मुअज़्ज़ज़ीन जी मां अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा हिम्मत करे पुछण लॻी, ऐं अल्लाह जा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मूंखे मालूम थिए कदर जी राति आहे त आउं छा पढ़ां। पाण चई थिए सघे आयशा तोखे औलाद कोन्हे, अल्लाह खां पुटु घुरजां न। 30-35 साल थी चुका, ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि, औलाद कोन्हे, गुज़ारो थिए पियो। कंगाल तव्हां ग़रीब मिलंदा, गुज़ारो उन्हनि जो थिए पियो। वञो इस्पताल में बीमार पुरसी करियो, अल्लाह तव्हांखे मुज़ी बर्दन पनाह में रखे, गुज़ारो उन्हनि जो पियो थिए। पर जेकॾहिं जन्नत न मिली, हा सिराज अहमद, पोइ गुज़ारो थींदो? इन्नहु मन याति रब्बहु मुजरिमन फइन्न लहु जहन्नम ला यमुदु फिहा वला या। क़ुरान में लिखियो पियो आहे, फरमाई क़यामत जे ॾियारे अल्लाह जे हुज़ूर जेको जुर्म खणी ईंदो, जहन्नम जो जेल आहे, न जीअंदो न मरंदो, माफ़ी मिलंदी, जन्नत मिलंदी। दलील क़ुरान मजीद 3 सिपारो सूरह यासीन, क़ील दुख़ुलिल जन्नह क़ाल या लैत क़ौमी यअलमून बिमा ग़फ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। फरमाई जॾहिं उनखे चयो जन्नत में दाख़िल थी वञ, चवणु लॻो काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे। अल्लाह ताला मूं ते महिरबानी फरमाई, अल्लाह गुनाह माफ़ कया त अल्लाह ताला मूंखे छा अता फरमाई, अल्लाह ताला जन्नत मूंखे अता फरमाई। रब जो कसम खणी पियो चवां, अल्लाह खे अज़ाब पसंदि कोन्हे, अल्लाह खे माफ़ी पसंदि आहे। तॾहिं त नबी साईं जिन फरमाईंदा छा, जहिड़े खे कदर जी राति तोखे मालूम थिए त पढ़जां। हा, ॿी दुआ पढ़ण में को हर्ज कोन्हे, पढ़ी सघंदा, कसरत सां दुआ ही पढ़णी आहे, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। अल्लाह तूं माफ़ कंदड़े, या अल्लाह तूं माफ़ कंदड़े, न फ़क़ति माफ़ कंदड़े में माफ़ी तोखे पसंदि आहे, तूं मूंखे माफ़ फरमा। रमज़ान मुबारक जो महीनो, चवंदा महिमान असां आहियूं, कुन फ़ि दुनिया कअन्नका ग़रीब औ आबिरु सबील। दुनिया में ईअं रह ॼण के मुसाफ़िर बादल। रमज़ान जो महीनो त ईंदो पियो, इहे तासरात चई करे ऐं पंहिंजी गुज़ारिश जेका टुटल फिटल लफ़्ज़ हुआ अचानक ॿुधायो, ख़तम थो करियां। अल्लाह तबारक तआला असांखे रहम फरमाए, करम फरमाए। रमज़ान जा तासरात, रहमतें भी संग लाया था, झोलियां तुमने न भरी, कसूर मेरा तो नहीं, बख्शिश का तोहफा भी साथ लाया था, कबूल तुमने नहीं किया,
कसूर मेरा तो नहीं, इब्लीस को बंद करवा करके तुम्हारी दिलों से उसकी मोहब्बत निकालने आया था। तुम नाज़ुल्लाइन को भूल सके, कसूर मेरा तो नहीं, ताकरातें भी लाया था, इबादत तुमने नहीं की, कसूर मेरा तो नहीं। 83 साल की बराबर लैलतुल कदर साथ लाया था, खरीद और फरोख्त में तुम मसरूफ रहे, इबादत तुमने नहीं की, क्याम तुमने नहीं किया, कसूर मेरा तो नहीं। मैं तो फिर से आऊंगा निजामानी, मैं तो फिर से आऊंगा, तुम न रहे तो कसूर मेरा तो नहीं। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।